अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में बलिकार हूँ असगर अली भट्ट। ख़बर शामिल कंदा हलूं त जामशोरे जे सीनियर सहाफ़ी रबनवाज़ अबड़ो जे मथां कूड़ा केस करण वारे अमल ख़िलाफ़ थाणो बुलाखान प्रेस क्लब जे सहाफ़िन प्रेस क्लब थाणो बुलाखान में HUJ जे सीनियर नायब सदर गुलाम मुस्तफ़ा मेमण, प्रेस क्लब जे सदर इम्तियाज़ मंगराड़ जे अॻवानीअ में सहाफ़ी सुहेल मेमण, घनश्याम दास, सरवर खासकेली, राशिद मंगराड़, रबनवाज़ मेमण, गागनदास कोहिस्तानी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे दौरान सहाफ़िन पुलिस ऐं इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सहाफ़िन जो चवणु हो त सहाफ़ी रबनवाज़ अबड़ो मथां सची ख़बर हलाइण तां हथ ठोकी FIR दाख़िल करे हिसाइण जी कोशिश कई वई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे थी। हिननि घुर कई त रबनवाज़ अबड़ो ख़िलाफ़ कूड़ा केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस।